नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा हलूं तो डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह लतीफ़ आल मटियारी में पोलियो के खात्मे लाइ ज़िला कमेटी जी अहम गॾिजाणी सदारत कंदे चयो आहे त 28 फरवरी का 4 मार्च 2022 ताईं थींदड़ पोलियो खिलाफ़ मुहिम के कामयाब करण लाइ भरपूर कदम खयां वञनि। लाॻापियल अमलदार पंहिंजा फर्ज़ दयानतदारी सां अदा कनि। हिन चयो त पोलियो जो खात्मो क़ौमी फर्ज़ आहे। पोलियो जे खात्मे जो मक़सद हासिल करण लाइ सभिनी स्टेक होल्डरनि खे गॾिजी कम करणो पवंदो त जीअं इन मूज़ी मर्ज़ मां निजात हासिल करे असां पंहिंजी ईंदड़ नस्ल के महफ़ूज़ करे सघूं। डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह वधीक चयो त पोलियो मुहिम में कम कंदड़ टीमुनि सां हर मुमकिन सहकार कयो वञे त जीअं पोलियो मुहिम जा 100% नतीजा हासिल करे सघजनि। इन मौके ते इजलास के ब्रीफिंग ॾींदे पोलियो बाबति डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन डॉक्टर फरीद मेमून ॿुधायो त 28 फरवरी खां 4 मार्च 2022 ताईं पोलियो मुहिम दौरान 1,54,786 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि खे पोलियो का बचा जा फुड़ा पियारिया वेंदा। ज़िले जे टिनी तालुकनि जे 18 यूसिन में 122 एरिया इंचार्ज समेत 593 टीमूं मुक़रर कयूं वयूं आहिनि। गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर यार मोहम्मद कोसो, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 अबूला अली भट्टी, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर नज़ीर मला, MS मटियारी, डॉक्टर अब्दुल सलाम मेमून ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।